नासिन जिक्र कंदासीं सिंध में पानी की खोट ख़िलाफ़ एहतजाज जो सिलसिलो भी जारी है। मीरो ख़ान में सियासी समाजी धुरनि ऐं आबादगारनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। नसीराबाद में भी क़ौमी अवामी तहरीक पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त पाणी जी खोट सबबि ज़मीनूं बंजर बणिजी रहियूं आहिनि। अवां खे नाज़रीन अपडेट कयूं पिया। सिंध में पाणी खोट ख़िलाफ़ एहतजाज जो सिलसिलो जारी आहे। मीरो ख़ान में सियासी समाजी धुरनि ऐं आबादगारनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। नसीराबाद में क़ौमी अवामी तहरीक पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त पाणी जी खोट सबबि ज़मीनूं बंजर बणिजी रहियूं आहिनि। सिंध में पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतजाज जो सिलसिलो जारी आहे। नाज़रीन अवां खे अहम ख़बर ॾींदा हलूं। मीरो ख़ान में सियासी समाजी धुरनि ऐं आबादगारनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। नसीराबाद में क़ौमी अवामी तहरीक पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त पाणी जी खोट सबबि ज़मीनूं बंजर बणिजी रहियूं आहिनि। अवां खे नाज़रीन अपडेट कयूं पिया। सिंध में पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतजाज जो सिलसिलो जारी आहे। मीरो ख़ान में सियासी समाजी धुरनि ऐं आबादगारनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। नसीराबाद में क़ौमी अवामी तहरीक पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त पाणी जी खोट सबबि ज़मीनूं बंजर बणिजी रहियूं आहिनि। अहम ख़बर नाज़रीन अवां खे ॾींदा हलूं। सिंध में पाणी खोट ख़िलाफ़ एहतजाज जो सिलसिलो जारी आहे। मीरो ख़ान में सियासी समाजी धुरनि ऐं आबादगारनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। मीरो ख़ान मां तफ़सील ॼाणण लाइ राब्तो कयो आहे सिंध न्यूज़ रिपोर्टर जान मोहम्मद वदो सां। जान मोहम्मद अपडेट कजो हिन ख़बर जे हवाले सां। पाणी खोट जे ख़िलाफ़ एहतजाज जो सिलसिलो जारी आहे। हाँ जी, तो मीरो ख़ान में घणे केनाल आहे उन में मुसलसिल पाणी खोट ख़िलाफ़ जेको मीरो ख़ान के शहरी सियासी समाजी माण्हुनि उन्होंने एहतजाजी मुज़ाहिरो करे मीरो ख़ान लाड़काना रोड ते वारे केनाल की पुल आहे उनखे एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो वञी वेही रहिया आहिनि। ऐं उहो जेको धरणो आहे होशू चांडियो, अब्दुल मालिक गोपांग, इमरान सुनियो ऐं नादन मस्ती हुनजी अॻुवाणी में जेको लॻायो वियो आहे। हुन मुतालबो कयो आहे त जेको पाणी जल्द में जल्द ॾिनो वञे जीअं आबादगार जेके उहे पोखे सघनि थी। ठीकु आहे जान मोहम्मद, वॾी महिरबानी अपडेट करण जे लाइ। सिंध में पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतजाज जो सिलसिलो जारी आहे। मीरो ख़ान में सियासी समाजी धुरनि ऐं आबादगारनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। नसीराबाद में क़ौमी अवामी तहरीक पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त पाणी जी खोट सबबि ज़मीनूं बंजर बणिजी रहियूं आहिनि। सिंध में पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतजाज जो सिलसिलो जारी आहे। मीरो ख़ान में सियासी समाजी धुरनि ऐं आबादगारनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। नसीराबाद में क़ौमी अवामी तहरीक पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त पाणी जी खोट सबबि ज़मीनूं बंजर बणिजी रहियूं आहिनि। सिंध में पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतजाज जो सिलसिलो जारी आहे। मीरो ख़ान में सियासी समाजी धुरनि ऐं आबादगारनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। नसीराबाद में भी क़ौमी अवामी तहरीक पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई आहे। इन हवाले सां तफ़सील ॼाणण लाइ राब्तो कयो आहे नसीराबाद में सिंध न्यूज़ रिपोर्टर अल्लाह बख्श कुरैशी सां। अल्लाह बख्श, अपडेट कजो पाणी ख़िलाफ़ खोट जे ख़िलाफ़ एहतजाज कयो पियो वञे। अल्लाह बख्श, अपडेट कजो इन ख़बर जे हवाले सां। नसीराबाद में भी क़ौमी अवामी तहरीक पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई आहे। राब्तो मुनक़ता थी वियो आहे। हिकु भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। सिंध में पाणी खोट ख़िलाफ़ एहतजाज जो सिलसिलो जारी आहे। मीरो ख़ान में सियासी समाजी धुरनि ऐं आबादगारनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। ॿिए पासे नसीराबाद में भी क़ौमी अवामी तहरीक पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त पाणी जी खोट सबबि ज़मीनूं बंजर बणिजी रहियूं आहिनि। राब्तो बहाल थी चुको आहे अल्लाह बख्श कुरैशी सां। अल्लाह बख्श, अपडेट कजो हिन ख़बर जे हवाले सां। जी बिल्कुल, नसीराबाद में ख़बर जे हवाले सां। जी बिल्कुल, नसीराबाद में कामरेड इब्राहिम चांडियन की अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। कामरेड इब्राहिम चांडियन की अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। हिननि जो मुतालबो आहे त नसीराबाद जी हुआ इन खां पोइ मंगियो शाख, क्वाड़ शाख आहे, समूरनि में हिन वारी उॾामी रही आहे। पाणी कोन्हे को, फसल नथा थी सघनि, बेजारो न पोखे सघिया आहियूं। ऐं हिननि जो चवणु आहे त ज़मीनूं बंजर बणिजी रहियूं आहिनि। जेको पाणी असांखे अप्रैल में मिलंदो हो उहो जुलाई जी 3 तारीख़ ताईं न मिलियो आहे। हिन मुतालबो देरि घणई पाणी
जी फराहमी यकीनी बणाई वञे ऐं हारियुनि आबादगारनि खे मुआशी क़त्लेआम